हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब व जअलनी नबिय्या वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या वबर्रन बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िय्या। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बंद करना बाबा ने हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना अल्लाह वहदहू ला शरीक ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन
साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात मुबारक हुजन, जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसिर हम्दो सलात खां बाद मौजूद सामीन इकराम, इंतजामिया की तरफा मुखे नमाज जो मौजू ॾिनो वियो आहे। सही बुखारी में अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा से रिवायत आहे, मशहूर रिवायत आहे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। सब खां पहिरीं बुनियादी ॻाल्हि, इन ॻाल्हि जी गवाही ॾियण त अल्लाह खां सवा ॿियो को बि माबूद न आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। इस्लाम में दाखिल थियण खां पोइ इक़ाम सलात व ईता ज़कात व सौम रमज़ान वल हज, ॿियो रुकुन नमाज कायम करणु। नंबर 3 ज़कात अदा करणु। नंबर 4 रमज़ान जा रोज़ा रखणु। ऐं 5 आहे हज। हाँ, इन्हनि 5 रुकुननि मां ॿ रुकुन अहिड़ा आहिनि जेके ग़रीब ते लागू न आहिनि। ज़कात बि साहिब ज़कात ते आहे, जेकर ॾियण जे लाइक़ आहे ऐं उन जे मयार ताईं मिक़दार ताईं पहुची वियो आहे त उनखे अदा करणी आहे। जे न आहे त उन ते को गुनाह कोन्हे। हज जे लाइ बि अल्लाह फरमायो, मन इस्तता इलैहि सबीला, जेकर उन रस्ते जो तो वटि ख़र्च पको अचण वञण जो रहण जो आहे त ठीकु आहे, ॿी सूरत में तो ते गुनाह कोन्हे। पर कलमे पढ़ण खां पोइ, इस्लाम में दाखिल थियण खां पोइ नमाज हर हालत में फर्ज़ आहे। नमाज मर्द ऐं औरत ॿिन्हिनि ते फर्ज़ आहे। एतिरे क़दुरु जेकॾहिं बीही नथो सघीं त वेही पढ़णी आहे, वेही नथो पढ़ी सघीं त लेटी पढ़णी आहे, लेटे नथो पढ़ी सघीं त इशारनि सां पढ़णी आहे। जेसीं ताईं तुंहिंजा होश हवास बरक़रार आहिनि, नमाज तोखे अदा करणी आहे। असांजे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उसवा मौजूद आहे। नमाज जो वक्त थियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार हुआ, तकलीफ़ हुई। घरवारनि खां पुछूं त माण्हू नमाज पढ़ी छॾी, तव्हांजो इंतज़ार आहे। 2 माण्हुनि जो सहारो वरितो आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में पहुता ऐं आख़िरी ज़बान में लफ़्ज़ आहे, छा आहे, अस्सलात व मा मलकत अयमानुकुम। मुंहिंजा उम्मतियो, नमाज जो ख्याल रखजो। तव्हांजे हथ हेठां जेके तव्हांजा नौकर चाकर ॿार बच्चा या कमज़ोर आहिनि, उन्हनि जो ध्यानु ऐं ख्याल रखजो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नमाज सां केॾी मोहबत हुई, छो त क़ुरान खां ॿुधूं। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना
सीमाहुम फी वजूहिम मिन असरि सुजूद जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल ऐं जेके उन जा गॾु साथी आहिनि पाण में वॾी मोहबत अथनि काफ़रनि ते सख़्त आहिनि तराहम रुकान सुजदा ओ ॾिसण वारा तूं ॾिसंदे मुंहिंजे पैगंबर जे साथियुनि खे कॾहिं रुकू जी हालत में त कॾहिं सजदे जी हालत में आहिनि यब्तगून फज़ल मिन अल्लाह रिज़वाना हिकिड़ी चाहत आहे त असांजो रब असां खां राज़ी थी वञे रब असां खां परची वञे सीमाहुम फी वजूहिम मिन असरि सुजूद तुंहिंजे पेशाननि ते सजदनि जा निशान पइजी विया आहिनि इहो मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब एॾी निमाज़ सां मोहबत आहे अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातुनि जो एॾो डिघो क़याम कंदा एतिरो बीहंदा हा बीठे बीठे पेरनि में सोज अची वेंदी रात निमाज़ मज़ाक तो समझी जा ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाज यदून रब्बम खौफन व तमा फरमाए मुंहिंजा बाना हुननि जूं पासराटियूं बिस्तरनि खां लॻंदियूं आहिनि रातुनि जो थी मूंखे यादि कंदा आहिनि यदून रब्बम खौफन व तमा खौफ ऐं उम्मीद सां खौफ इहो आहे त मालिक पकड़े न उम्मीद आहे त शायदि माफ़ करे वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून मूं जेको रिज़्क़ ॾिनो उन मां बि मुंहिंजी राह में ख़र्च था कनि यानी रातुनि जो जाॻण जो मक़सदु अल्लाह चए थो कहिड़ो आहे पंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे सम्झो था न मक़सदु राति जाॻण जो माशाअल्लाह 5 सालनि खां वठी 80 साल जे पोड़ी वटि माशाअल्लाह मोबाइल ज़रूर आहे छो जिन खां गुज़ारो कोन्हे तव्हांजो सॼी राति वेठो ॾिसंदो अखियुनि में पिचूं पइजियूं पर यार खे निंड कान थी अचे हुननि जो जाॻण अल्लाह जी ख़ातिर उथी बीही करे रब जे साम्हूं ॿाॾाइण का मामूली ॻाल्हि कोन्हे الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم फरमाई पंहिंजे मालिक जो ज़िक्र था कनि बीठे बि कंदा वेठे बि कंदा थी लेटे बि मालिक जो ज़िक्र था कनि त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ सां मोहबत घर वारनि जो साईं तव्हां जो अल्लाह ताला केॾो शान वधायो आहे उन जे बावजूद तव्हां जी महिनत छो था कयो एॾो डिघो छा था पियो जवाब छा थो मिले अफला अकून अब्दन शकूरा ओ मुझे घर वारो छा रब जो शुक्रगुज़ार बानू न थिया छा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो को शान मुझे वधायो आहे ऐं उन जो शुक्रगुज़ार न थिया सदन लक़ब रहमतुल आलमीन कुरान में आ छा था फरमाइनि मुझो जी तो चाहे आऊं इहो तो चाहियां त हिकिड़े शख्स खे बिहारियां त मुंहिंजी जॻह ते निमाज़ अदा कराए जमायत शुरू कराए पोइ आऊं कुझु माण्हू पाण सां गॾु खणा हथे खाली न हुननि वटि काठियूं हुजनि साड़ण जे लाइ पोइ चक्कर हणा ॾिसां त कहिड़ा माण्हू जेके पंहिंजे घरनि में वेठा आहिनि निमाज़ हले पई अचनि कोन पिया हुननि जे घरनि खे बाहि ॾेई साड़ाए छॾिया केॾी सख़्ती आहे हुननि जे घरनि खे बाहि ॾेई साड़ाए छॾिया जेके बग़ैर कंहिं उज़र जे मस्जिद में नथा अचनि तव्हां त माशाअल्लाह सभु ईंदा आहियो न मस्जिद में सुठी ॻाल्हि आहे अचणु घुरिजे आऊं सम्झां थो जेकर कंहिं ॻोठ में 500 माण्हू रहंदा हुजनि फजर में 5 अचनि तॾहिं वॾी ॻाल्हि आहे अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त जंहिं शख़्स खां हिकिड़ी निमाज़ निकिरी वई विची निमाज़ असर नमाज के पाण विची सिंधी में विची चवंदा आहियूं फकानमा उतरा अहल व माल हो ॼण तो जो अहल अयाल माल ऐं दौलत सब कुछ तबाही बर्बाद थी नमाज के तू मामूली न समझ मन तरक सलात मुतअम्मिदन फकद कफर फरमायो मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शख्स जानी वानी नमाज छड़ी उन कुफ्र अख्तियार कयो
उबादा बिन सामित फरमाए तो ओ सानी खलील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे दोस्त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे नसीहत कई उबादा रब सां के शरीक न कजा चाहे तुझे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थी वजन चाहे तो के बाह में साड़ियो वने चाहे तो के सूरी ते चाड़ियो वने हर शे बर्दाश्त कजा मौत कबूल कजा पर रब सां गॾु के शरीक न कजा ऐं ॿी मूंखे नसे छा फरमायो कॾहिं बि ॼाणी वाणी फर्द निमाज़ न छॾिजा छो जो जंहिं निमाज़ छॾी त इस्लाम ख़र्ज में न मिल इस्लाम मां निकिरी वियो ख़ारिज जो को तालुक कोन निमाज़ ॼाणी वाणी तोखे छॾणी न आहे अॼु असां केतिरियूं निमाज़ूं छॾे ॾिनियूं अॼु असां निमाज़ुनि जे वेझो कोन आहियूं भले में भली जगह अल्लाह जो दर है अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक सहाबी सवाल कयो साईं इन धरती ते इन जमीन ते सब का बेहतरीन जगह ऐं सब का बदतरीन जगह केड़ी है रब्बे करीम पंजो फरिश्तो मोकलियो जे वनी मुझे पैगंबर के बुधा त इन साइल जो जवाब आए त सब का बेहतरीन जगह इन धरती ते इन कायनात में मस्जिद है ऐं सब का बेकार बदतरीन जगह तवा जो बाजारों है हाँ मुझे बुधायो बेहतरीन जगह खाली है बाजार में पैर रखने की जगह ना है बेहतरीन जगह मस्जिद है मस्जिदों वीरान हैं बाजारों तहां जो आबाद हैं होटल तुंजा आबाद हैं आऊं चवंदो सुबह जो 8 खां वठी रात ताईं होटल में रश त केतरी है ओ ताकल में रश केतरी रशा बेहतरीन शे के छरेनो सही बुखारी की रिवायत है सुमरा बिन जुंदुब रज़ियल्लाहु अन्हु बयान तो फरमाए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अज रात ख्वाब में मोट ब फरिश्ता आया मुखे चवण लगा सही हलो मुझो हलो उनसा गड हल असा के एड़ी जगह ते पोतासू हिकड़ो हमरा ही सिधो सुतो पे होजे बे जथ में वडो पत्थर होयो उन सुतल शख्स जे मथे के देई त मथों जो चिथजी थे वियो जरा जरा थी थे वियो पत्थर वनी पड़े दो किरे ही हण वारो वरी वापस वने पत्थर खण जी ही वापस अचे तीअं वरी हुन मथो दुरुस्त थियो वने वरी उन के पत्थर हणे तो वरी उन जो मथो चिथजी वने तो माना बाकायदा को मुसलसल या सजा मिली रही उन शख्स के मुसा गड जे फरिश्ता हुआ उन्हनि खां मूं सवाल कयो त इन माण्हू जी ग़लती कहिड़ी कहिड़े गुनाह जे सबब एॾी सज़ा वॾी पई मिले हिनखे चई ही उहो माण्हू आहे साईं जंहिं क़ुरान यादि करे विसारे छॾियो ही उहो माण्हू आहे जंहिं फर्ज़ निमाज़ छॾे ॾिनी आलमे बरज़ख में मरण खां पोइ हिन शख्स जे मथे के चिथरियो पियो वञे पत्थरनि सां मुसलसल सज़ा आहे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे हिकु त क़ुरान खां परे ॿियो निमाज़ खां परे ॿई बहितरीन अल्लाह जा ज़िक्र इन्हनि ॿिन्ही ज़िक्रनि खां परे असां क़ुरान जे वेझा केतिरो वेझो आहियूं अम्मा मरंदी आहे मौली साहिब ईंदो आहे न 30 पूरा शागिर्द वठी ईंदो आहे 20 मिंटनि में खाई पी माशाअल्लाह इहो पियो वञे बाबा बख़्श ॾियो कुरान जे वेझा कीअं वेझो असांजे इलाके में हजाम जेको दुकान खोलियो हो ऐं मौली साहब आयो सभिनी वटि दुआऊं घुरियूं मौली बि दुआ घुरी आहिनि हजाम जे कारोबार में बरकत ॾे ऐं उहो हजाम सुबुह साण वरी माण्हू जो ॾाढ़ियूं साफ़ कंदो मौली साहब वरी दुआ घुरी वियो अथसि कुरान जे वेझा आहियूं अरे बा कीअं वेझो आहीं ईअं कीअं कोन्हे असांजे डॉक्टर साहब क्लिनिक खोली हुई उन पूरा मौलवियुनि खे घुरायो मौली साहब दुआ घुरी या अल्लाह इन बकरी में डॉक्टर जे कारोबार में बरकत अता फरमा जमालिन जा जेतरा गोठ ने सब बेचारा उते पहुचन ता त कारोबार में बरकत इहे के बरकत को मरंदो या बीमार जो तने डॉक्टर जो माना कम हलंदो यो कुरान यो वेझो ही यो कुरान के संदवा तो लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खश्यतिल्लाह
وَتِلْكَ الْأَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَتَفَكَّرُونَ او دنیا وارو جيڪر ان کتاب کي ڪنهن جبل تي لایا ها اهو به ڊڄي وڃي ها ذرا ذرا ٿي وڃي ها ائين تو کي مثال تو ڏيان تا من سمجھ وارو ٿي تو مجھے کتاب کي بے قدرا سڃاتو ئي ڪونهي हुन ते पेट जे करे पढ़ियो बे तो मजबूर माना तो खेत मां दुनिया जो कम ते खतो तो मुके कुरान हां तो बियो वास्तो कोन हो मुजो कारोबार चमके तो मुझे किताब के समझो ही कोने यो मथो चिथरियो पियो वने छाला अची अल्लाह जे किताब खां परे हो रब जे दर खां परे हो दर दर जूं ठोकरियूं खाधई ना नुस्खा पे केमल कंहिंजे दर ते केमल कंहिंजे दर ते केमल किथे बि धिका खाए केमल किथे बि धिका खाए ओ ताकू साफ करे करे मट भरे भरे चुग पइजी वियुसि दिमाग़ में पर याद रख रब जे दर में कॾहिं न बुहारी बि कान ॾिनी कॾहिं रब जे दर में दिलो भरण लाइ हिनखे 104 जो टीअड़ तप चढ़ंदो अब मरणो आहे न पोइ पाण इनकार कयूं या इकरार कयूं मौत अचणो आहे अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो आहे कल्ला बल तुहिब्बून अल-आजिला व तदरून अल-आखिरा वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा व वजूह यौमइज़िन बासिरतुन तज़ुन्नु अन युफ़अल बिहा फाक़िरा कल्ला इज़ा बलगतित तराक़ी व क़ील मन राक़ व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़तिस साक़ बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िन المساق فلا صدق ولا صلى ولكن كذب وتولى ثم ذهب إلى أهله يتمطى أولى لك فأولى ثم أولى لك فأولى أيحسب الإنسان أن يترك سدى الله فرمائے تو جڏهن موت जो वक़्तु ईंदो आहे इंसान जो जरी जरे तुंहिंजो रूह हेठां खां निकिरी करे हेठां पेरनि खां निकिरी करे तुंहिंजे निर्घट में फाथो आहे वकील मन राक चयो वेंदो आहे यार कंहिं दम वारे खे ॻोल्हियो कंहिं मौली साहिब खे बि ॻोल्हियो कहिड़े माण्हू खे कंहिं तबीब हबीब खे ॻोल्हियो मरण वारे खे बचाए विझे हिन जे मथां को दम फूक करे अल्लाह चए तो मरण वारे के यकीन थी वियो फिराक जा ॾींहं अची विया जुदाई वारा ॾींहं अची विया हरे ज़ाल बि मूंखां जुदा थी वेंदी बचड़ा बि मूंखां जुदा थी वेंदा ही महल जेको मूं वॾे अरमान सां ठाहियो हो एतिरो मूं ख़र्च कयो मूं सम्झो त हमेशह हिन में रहंदुसि पर लॻे थो त इहो मुंहिंजे हथनि मां निकिरण वारो आहे ही मुंहिंजा फसल मुंहिंजूं ज़मीनूं ही मुंहिंजो कारोबार ही दुनिया जा ठठ ऐं मज़ा ही मुंहिंजूं गाॾियूं ऐं महल ये सब मुखां निकरण वारा वज़न अन्नहुल फिराक रब चए तो यकीन त साण फिराक जा जुदाई वारा ॾींहं अची विया वल्तफ़तिस साक़ बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़ की गम जे करे पिनी पिनीअ सां लॻी वेंदी हमरा जो हथ जिस्म जेको आहे सख़्त थींदो वेंदो छो जो पंहिंजे रब ॾे वापसी अथसि केॾांहुं वापसी आहे इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़ की रब ॾे वापसी आहे पर ओ दुनिया वारो तव्हां खे ॿुधायां ते डिॼी छाला रहियो आहे एतिरो ख़ौफ़ छो पियो करे फला सदक वला सल्ला न क़ुरान खे सचो मञी न वरी न करे निमाज़ पढ़ी ॻाल्हि खे सम्झ और रब जे दर खे बर्बाद करण वारा तूं बर्बाद थींदे तुंहिंजो जे वक़्तु ईंदो ऐं पोइ तोखे अरमान थींदो त यार ही छा थी वियो अल्लाह क़ुरान में नक्शो छिकियो आहे तुंहिंजे लाइ फला सदक वला सल्ला कि न हिन तस्दीक कई मुंहिंजे किताब जी या ॿी माना हिन कॾहिं मुंहिंजी राह में सदको बि कोन कयो न वरी निमाज़ पढ़ियाई औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला ओ इंसान तुंहिंजे लाइ तबाही आहे ओ इंसान तुंहिंजे लाइ अफ़सोस आहे
अया सबुल इंसान युतरक सुदा जी इंसान छा तो समझे न के छुड़वा के छजो विंदो को भी न का पुछण वारो कोने को भी न के दिसण वारो कोने को भी न का हिसाब वठण वारो कोने अफा हसिबुकुम अन्नमा खलकनाकुम अबसा ओ इंसानो ता समझो चाहे छामू ता के बेकार पैदा कयो आहे ता के अबस पैदा कयो आहे तवा जो हिसाब किताब कोने तवा जो मोटणो जी मोटी मोदे इंदे केतरो मुखा परे रहंदे केतरो मुझे दर के वीरान कंदे केतरो मुझे किताब का परे रहंदे केतरो दुनिया में रहंदे केतरो जवान थींदे 70-80 साल का पोइ घर वाला भी बेदार थींदा थी यार मरे कोंदो पड़ो जानी कोंदो छड़े क़द अफ़लहल मुमिनून الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون إلا على أزواجهم أو ما ملكت أيمانهم فإنهم غير ملومين فمن ابتغى وراء ذلك فأولئك هم العادون والذين هم لأماناتهم وعهدهم راعون والذين على صلواتهم يحافظون أولئك هم الوارثون الذين يرثون الفردوس هم فيها خالدون सूरत मोमिनून जी शुरू में अल्लाह मोमिनन जो सिफ़तूं बयान कयूं आहिनि कामयाब इंसान जो सिफ़तूं बयान कयूं आहिनि असां ॾिसूं त का हिकिड़ी सिफ़त आहे पाण में के हिकिड़ी शइ ते मुंहिंजो तव्हांजो अमल आहे इहो गौर करणो आहे असांखे क़द अफ़लहल मुमिनून जी मोमिन कामयाब थी विया कामयाबी तो बुद्धि तो कान तो बुद्धि अब कामयाब थियण था चाहियो नाकाम ॾिसो दुनिया जे नंढड़े कम खे बि शुरू करण खां अॻे नियत इहा हूंदी आहे यार मूंखे हिन कम में कामयाब थियणो आहे अल्लाह जो तोखे ॿुधायां त कामयाबी छा में आहे क़द अफ़लहल मुमिनून الذين هم في صلاتهم خاشعون जेके पंहिंजी निमाज़ुनि में निवड़त करण वारा निमाज़ुनि में ख़ुशू ख़ुज़ू रखण वारा कामयाब बाने जो ज़िक्र करे रब्बे करीम सब खां पहिरीं निमाज़ जो ज़िक्र कयो त कामयाबी निमाज़ में आहे बेनिमाज़ नाकाम आहे नामुराद आहे न दुनिया में मुराद पाईंदो न आख़िरत में याद रख पहली सिफत अल्लाह बयान की कामयाब इंसान की वल्लज़ीन अनिल लग़्व मुअरिदून जी अजाए कम खां बेकार कम खां बकवास जे कम खां हितां हुतां जी ॻाल्हि खां पंहिंजो पाण खे बचाइण वारा वल्लज़ीन हुम लिज़काति फ़ाइलून जी ज़कात अदा करण वारा वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून जी पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फ़मन इब्तग़ा वरा ज़ालिका फ़उलाइका हुमुल आदून जी पंहिंजे घर वारनि ऐं ॿारनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो अख़्तियार नथा कनि हा जिन बि अख़्तियार कयो थी ज़्यादती करण वारा आहिनि वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन चओ त तव्हांखे कामयाबान जूं निशानियूं ॿुधायां सिफ़तूं ॿुधायां अमानत जा पाबंद वादे जा बि पाबंद वल्लज़ीन अला सलवातिहिम युहाफ़िज़ून शुरू में बि चयां त निमाज़ हिफ़ाज़त करण वारा आख़िर में वरी निमाज़ जो मौज़ू मुंहिंजे रब आंदो चई पंहिंजी निमाज़ुनि खे जी हिफ़ाज़त करण वारा निमाज़ जी हिफ़ाज़त करण वारा हिफ़ाज़त सम्झो था हाजी जी 8 ॾींहं पढ़ंदा आहियूं या हिफ़ाज़त आहे या हिफ़ाज़त आहे निमाज़ जी हिफ़ाज़त मां मुराद आहे त निमाज़ पंहिंजे वक़्त ते निमाज़ जेको तरीक़ो ॿुधायो आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तरीक़े मुताबिक़ अदा करणु निमाज़ जी हिफ़ाज़त फजर पढ़ण खां पोइ हुनखे ओनो रहंदो ज़ोहर जो ज़ोहर अदा कयो हुनखे फ़िक्र रहंदो असर जो असर अदा कयो हुनखे फ़िक्र रहंदो मगरिब जो मगरिब अदा कयो हुनखे फ़िक्र रहंदो इशा जो ऐं जेकॾहिं वधीक परहेज़गार आहे हुनखे फजर खां पहिरीं तहज्जुद जो फ़िक्र हूंदो यार ॿियो कुझु न पढ़ा भला बरकातूं रब जे साम्हूं पढ़ा पैगंबर फरमाए जंहिं बरकातूं पढ़ी सो बि गाफ़िलनि में शामिल कोन्हे
नमाज जी हिफाज़त। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको से नमाज जी हिफाज़त तो करे या नमाज क़यामत जे लाइ नूर हुंदी, रोशनी हुंदी, ओ पुल सिरात ते ऊंदा हुंदी। ही वाटला तुंहिंजे लाइ लाट है, ही रोशनी तुंहिंजे साम्हूं थी वेंदी, तोखे को गम न हूंदो। उन ऊंदहनि में कम अचण वारी शइ थी नमाज। अल्लाह जे रसूल फरमाया नमाज तोखे निजात ॾियारींदी, तुंहिंजे लाइ बुरहान आहे, तुंहिंजे लाइ दलील है। नमाज निजात जो दलील है। फरमाया जंहिं हिन जी हिफ़ाज़त न कई, इहो क़यामत जे ॾींहुं कारून सां गॾु हूंदो, इहो क़यामत जे ॾींहुं फिरौन सां गॾु हूंदो, इहो क़यामत जे ॾींहुं हमान सां गॾु हूंदो, इहो क़यामत जे ॾींहुं उबई बिन खल्फ सां गॾु हूंदो। रब करीम 4 सरकश माण्हू नामवर नाले वारा काफ़र कटिल इन्हनि चइनि जो ज़िक्र कंहिंसां कयो, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेनमाज़ी सां। जी मुस्नद अहमद इब्न हब्बान में त हदीस मौजूद आहे। इब्न क़य्यिम रहमतुल्लाह फरमाए तो हदीस जे तहत चितुन में को वॾो नुक्तो आहे। कहिड़ो नुक्तो आहे? माण्हुनि खे अक्सर 4 शयूं गाफ़िल कंदियूं आहिनि, मालो दौलत, बादशाहत, वज़ारत ऐं कारोबार। ऐं अल्लाह जे रसूल चैन जो ज़िक्र कयो। इंसान खे गाफ़िल करण वारी शइ कोई कहिड़ी आहे? अक्सर या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ओ ईमान वारो, ॾिसो तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद अल्लाह जे ज़िक्र खां तव्हांखे गाफ़िल न करे विझे। व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। जंहिं बि कुझु नुक़सान खणण वारो मां अथव। जंहिं बि शख्स मुंहिंजे ज़िक्र के, निमाज़ के, क़ुरान के छॾे ॾिनो, कारोबार जे पोयां लॻी वियो, नुक़सान खणंदो। अलाह त वॾो नालो थींदो, पैसा कमाईंदो, दौलत वारो थींदो, नुक़सान में वियो। छो? अब क़ब्र में तो कोन खणी वेंदो, दौलत खणी वेंदो केरु? या अॻियां हिनखे भला दौलत कमींदी छा? यौम ला यनफ़उ मालु वला बनून इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। कुरान में सूरह शूरा में मुझे रब फरमायो, ओ दुनिया वारो कन खोले ॿुधी छॾियो, इहो माल ऐं औलाद ॿई तोखे क़यामत जे ॾींहुं फ़ाइदो कोन रसाईंदा। नुक़सान में वियो न बानू। मना रब जी नाराज़गी ख़रीद कयाई, अल्लाह के नाराज़ कयाई, निमाज़ू हिन छॾे ॾिनियो, ज़िक्र खां परे रहियो, मेल में लॻो रहियो। मेड़ी दे मीड़े दे 70 साल थी विया, मरी वियो धणी। हाणे पोयां त मालिक ॿिया हिन जो छा वञे माल में आहे या कोन्हे घाटे में? अरे ॿियनि लाइ गॾु कई तो पंहिंजे लाइ त कुझु कोन कयो। इन जो मक़सद कोन्हे त तव्हां धंधा छॾे ॾियो, इहा ॻाल्हि बि कान्हे। इन जो मक़सदु न आहे त तव्हां ज़मीनूं आबाद न कयो, इन जो मक़सदु न आहे त तव्हां कारोबार न कयो, न, इहा ॻाल्हि न आहे। रब जो चवण जो मक़सदु आहे त कारोबार जॻह ते कारोबार, निमाज़ जी जॻह ते निमाज़। जेको जंहिंजो हक़ आहे एतिरो अदा कर, ख़ालिक जो हक़ अदा कर, पंहिंजनि बच्चनि जो अदा कर, पंहिंजे घरवारी जो अदा कर, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जो अदा कर, पंहिंजे माउ पीउ जो हक़ अदा कर। इन खां इनकार कोन्हे, तुंहिंजी कमाइण खां इनकार कोन्हे। इनकार इन ॻाल्हि खे आहे त सॼो ॾींहुं अंधो थी ख़ाली दुनिया जे पोयां लॻी वञी, मुंहिंजे ज़िक्र के, क़ुरान खे विसारे, निमाज़ुनि खे छॾे, मुंहिंजे दर खां तूं बेपरवाह थी वञी, इहो तुंहिंजे लाइ खसारो आहे। कारोबार करे सघींदो, कंहिं तोखे जलियो? तो छा तो चए इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह त जंहिं शख्स खे माल ऐं दौलत मशगूल करे, ओ निमाज़ुनि खां परे रहे, इहो वरी कारून सां गॾु हूंदो क़यामत जे ॾींहुं। अब कारून जो खज़ानो तो ॿुधो थो न, चाबियूं जेको ख़ाली हुनजा माना उठ खणंदा हुआ, खज़ानो न, खज़ाने जूं चाबियूं। एॾी दौलत हुअसि, वॾो घमंड दौलत ते, वॾो नाज़ हुअसि। अल्लाह ताला ज़मीन खे हुकुम ॾिनो त ज़मीन फाटी पए,
चवण लॻो मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजी नज़र असल में मुंहिंजे माल ते आहे। मूसा अलैहिस्सलाम दौड़ जो या अल्लाह हिनखे पंहिंजे माल समेत तबाह बर्बाद कर। ही पंहिंजी दौलत समेत ज़मीन में जीअरे ज़मीन गिही वई हिनखे। अहिड़े ज़ालिम जे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो त बेनिमाज़ जो असर इन कारून सां थींदो। चवण लॻो जेके बादशाह हुकूमत गाफ़िल करे निमाज़ुनि खां परे रहे उनजो ठिकाणो फिरौन सां गॾु हूंदो। जेके पंहिंजी वज़ारत सॼो ॾींहुं वज़ारत में लॻो पिया ॿियो को बि न कमु अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी क़ुरान खां परे निमाज़ुनि खां परे चवण लॻा त पोइ हामान वज़ीर हुयो कि उनजो हामान तां ठिकाणो थींदो। ऐं जेको सॼो ॾींहुं धंधनि कारोबारनि जे पोयां पर निमाज़ुनि खां परे रहियो इहो उबई बिन खल्फ वॾो वापारी माण्हू हुयो पैसे वारो माण्हू हुयो पर हुयो काफ़िर जहन्नमी आहे। चारई माण्हुनि जे लाइ जहन्नम लिखी पई आहे। फरमायो त इहे गॾु उन सां हूंदा बेनिमाज़ी। त निमाज़ दीन जो अहम रुकन आहे। अल्लाह जा बाना इनखे छॾण कुफर सां करार ॾिनो वियो आहे। मुशरिक चयो वियो आहे अकीमु सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। रब साईं छा फरमाए सूरत रूम जे अंदरि निमाज़ क़ाइम कयो मुशरिकनि मां न थियो। निमाज़ क़ाइम कयो मुशरिकनि मां न थियो। केॾी अहमियत आहे रब निमाज़। ईसा अलैहिस्सलाम नंढड़ो ॿार है बग़ैर पीउ जे रब पैदा कयो। अल्लाह जी कुदरत आहे। इन मसल ईसा इंदल्लाह कमसल आदम खलक़ो मिन तुराब। ओ दुनिया वारो ता ईसा अलैहिस्सलाम जी पैदाश में ता कंफ्यूज हैरान शिजर छाला चाहियो ताके त परेशानी थियण घुरिजे। आदम अलैहिस्सलाम जे बारे में न उनजो पीउ हुयो न उनजी मां हुई। दुनिया ॿई कोन आहे। मूं नखे पैदा जॾहिं कयो आदम जी मां कोई नखे पीउ हुयो मट्टी मां पैदा कयो मां वरी ख़ुदि जान मां हुनजी घरवारी हवा अलैहिस्सलाम खे मूं पैदा कयो। जे ईसा अलैहिस्सलाम खे बग़ैर मूं पीउ जे पैदा कयो त हिन में तव्हांखे हैरानगी छाजी थी आहे। पर दुनिया खे ॿुधाइण पिए चाहियां त ईअं बि करे सघां थो। माई साहिबा घर वेठी हुजे फ़रिश्तो आयो जीअं घर में वेठे चवण लॻे अल्लाह जी पनाह तोखां घुरां जेके चङो माण्हू त हलियो वञ। छो आयो आहीं? قال انا رسول ربك ليهب لك غلاما زكيا قالت أنا يكون لي غلام ولم يمسسني بشر ولم أك بغيا। चवण लॻो आऊं रब जे तरफ़ां मोकिलियल आहियां। आऊं इंसान कोन आहियां बल्कि फ़रिश्तो आहियां। तां त तोखे पुटड़ो ॾिनो वञे। चवण लॻी पुटड़े जी ॻाल्हि कीअं थो करी? लम यमससनी बशरun वलम अकु बग़िया। अॼु ताईं के मर्द मूंखे हथ बि नाहे लॻायो न के का बग़ावत करण वारी औरत आहियां। قال كذلك قال ربك هو علي هين ولنجعله آية للناس رحمة منا وكان أمرا مقضيا। او माई साहब ये थियणो आहे तुंहिंजे रब जे लाइ इहो आसान आहे। इहो मामलो तय थी चुको आहे ऐं इहो को बि मामलो बि अॻियां पोयां कोन थींदो। असांजो कमु हो तव्हांखे ख़बर ॾियणु। इहो फ़ैसिलो डन थी चुको आहे। इन में का तब्दीली कान थींदी। तव्हांखे परेशानी न थिए छो जो ॿारड़ो थींदो तव्हांखे परेशानी थींदी। उन करे अल्लाह मूंखे मोकिलियो आहे त आगाह करे छॾ हीअं थियणो आहे। उहो थी वियो। हाँ जॾहिं ॿार जी तकलीफ़ शुरू थी माई साहब मागी घर छॾे झंग में कसी में लफ़्ज़ आहे कसी पाण सिंधी में चवंदा कसी ॾे वञा जिते घणा वण टिण ॿियो टियों झंग हूंदो आहे हुनखे कसी चवंदा आहियूं। छा थी चए? या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया। काश कि न ॾींहं खां पहिरीं मरी चुकी हुजां। मुंहिंजो नालो माण्हू खे विसरी वञे।
ज़ाहिर आहे औलाद थी चुको आहे, पुट ॼाओ अथसि, मुड़ुस कोन्हे, कुंवारी छोकिरी आहे, हाणे इन खां मोल चङी हुअसि, माण्हू त मूंखां सुवाल कंदा, माण्हू मूंखां पुछंदा, ओ अल्लाह जी बानी तो ही छा कयो? अल्लाह फरमायो सूरत मरियम में पूरो किस्सो आहे, मुख़्तसर ॿुधाईंदो हलां तव्हांखे। मरियम नंढड़े खे ॾिसी अखियुनि जो ठार कर, ही चश्मो तुंहिंजे लाइ ॾिसमो हींअर पैदा कयो आहे, हिन मां थधो ऐं मिठो पाणी पी, ही ताज़ा खजूर तुंहिंजे मथां इहे खा। हाणे मामिलो रहियो माण्हुनि जो, तूं उन ॻाल्हि जी परवाह न कर, हिन खणी ॿार खे पंहिंजे घर। तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे बसि, इन्नी नज़रतु लिर्रहमानि सौमन फलन नुकल्लिमल यौम इंसिया। मूं ख़ामोशी जो रोज़ो रखियो आहे रहमान जे लाइ, आऊं कान ॻाल्हाईंदुसि मगर कंहिं भुल ऐं ग़लतीअ में। तोखे चुप रहणो आहे, आऊं ॼाणा, ॻोठ वारा ॼाणनि मामिलो कीअं तूं सिधो कयां, तुंहिंजो कमु न आहे, तूं ख़ाली नंढड़े ॿार खे वठी पंहिंजे घर वञ। अल्लाह चए थो खणी आई घर। माण्हू जो पोता मिड़ी विया, या उख्त हारून मा कान अबूक इम्रा सौअ व मा कानत उम्मुक बगिया फअशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया। ओ हारून जी भेण, तुंहिंजो पीउ बि ॾाढो चङो मुड़ुसु हुयो, बहितरीन इंसान हुयो, तुंहिंजी माउ बि बहितरीन इंसान औरत हुई, खानदान त तुंहिंजो तमामु सुठो हुयो, सुठे घर जी न्याणी, सुठे घर जी घरवारी ऐं मूंखे घर में रहण वारी मूंखे ॿुधा त तव्हां इहो कमु कीअं कयो? फअशारत इलैहि, अल्लाह चए थो नंढड़े ईसा अलैहिस्सलाम ॾे इशारो कयईं, क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया। ओ मरियम अलैहिस्सलाम, इहो नंढड़ो ॿार जेको ॿिनि या टिनि ॾींहंनि जो आहे, जेको पींघे में लुॾे वेठो, हुनखे कहिड़ी ख़बर त आऊं छा आहियां, इहो असां सां छा ॻाल्हाईंदो? मुंहिंजे रब चयो त मूं ज़बान ॾिनी ॻाल्हाइण जे लाइ। हाणे तव्हां ॾिसो त ॻाल्हाए छा थो? قال إني عبد الله آتاني الكتاب وجعلني نبيا وجعلني مباركا أينما كنت أوصاني بالصلاة والزكاة ما دمت حيا وبرا بوالدتي ولم يجعلني جبارا شقيا وسلام علي يوم ولدت ويوم أموت ويوم أبعث حيا ذلك عيسى ابن मरियम कौल الحق الذي فيه يمترون। पहिरें ॾींहुं ऐलान थो करे, नंढड़ो ॿारड़ो आहे, रब साईं फरमाए थो, चवण लॻो अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह मूंखे किताब ॾिनो, मूंखे नबी बनायो अथसि। अब पाण ॿार कॾहिं ॻाल्हाईंदो आहे? ओ साल ॾेढ खां पोइ आसिया ते अम्मा चवंदो, बाबा चवंदो, पाणी चवंदो, ऐं पंहिंजी ज़बान जी तोतली ज़बान आहे, पाण ख़ुशि न आहे, नंढे ॻाल्हाइण शुरू कयो आहे, कॾहिं ॻाल्हाइण सम्झ में कोन ईंदो आहे, पोइ इशारनि के अबा तूं छा थो घुरीं, छा थो चवीं? पर ही ॿिनि टिनि ॾींहंनि जो आहे, केतिरी फ़साद ई बलागत आहे, केतिरो ॾिसो अल्लाह जो पंहिंजो मौजो आहे त तमामु मर्द उते बीठा आहिनि, औरतूं, त भई नंढड़ो ॿारड़ो पियो ॻाल्हाए। अल्लाह मूंखे नबी बनायो, अल्लाह मूंखे बरकत वारो बनायो आहे। औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या, ओ जेसी ताईं जीअरो आहियां मुंहिंजे रब हुकुम कयो आहे, निमाज़ पढ़ंदो रहां, ज़कात ॾींदो रहां। ॻाल्हि खे सम्झो त रब्बे करीम वटि निमाज़ जी अहमियत आहे। नंढड़े ईसा अलैहिस्सलाम खे जॾहिं ॻाल्हाइण जो ऑर्डर पियो ॾे, उन वक़्तु बि निमाज़ जो ज़िक्र पियो करे, त मूंखे रब हुकुम ॾिनो आहे जेसी ताईं जीअरो आहियां निमाज़ पढ़ंदो रहां, ज़कात ॾींदो रहां। वबर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शकिया, रब मूंखे ऑर्डर कयो आहे त अम्मा सां सुहिणो सलूक अख्तियार कयां, मूंखे बदबख्त ऐं संग दिल नाहे बनायो वियो। मालूम थियो त जंहिंजो रवैयो पंहिंजे माउ पीउ सां सख़्तु आहे, उन खां वधीक ॿियो को काइनात में निभागो ई बदबख्त न आहे। बदनसीब आहे हो माण्हू जेका जन्नत हुनजे घर में आहे पर हासिल न करे सघे।
अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जी रहमत का वो मानू परे रहे जंहिंजा मां पीउ जहिड़ा हुजनि ॿई या हिकु ऐं पोइ बि माण्हू जन्नत में न वियो हुजे। अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो मां पीउ जे ख़िदमत करण जी, पर तूं ज़ालिम जॾहिं पोढ़ा थिया त पंहिंजे मथां वबाल तो समझो, पंहिंजे मथां बोझ तो समझो। ॻाइणनि जे मथां हीअं तूं लखे रुपया हीअं 1000 रुपया लुटाईंदो, 5-5 जो नोट। मां पोड़ी जे पेर में चप्पल न आहे, पीउ पोड़े जे पेर में चप्पल न आहे। दवा वठण जे लाइ बि पाड़े वारा पिनी ॾींदा, पर ही बेहया शख़्स ऐं चवां थो ग़लति काम में केतिरो पैसो ख़र्च करे। ख़बर पओ त मर्द ख़बर पवंदी। अल्लाह जो रसूल फरमायो त मां पीउ जो नाफ़रमान जन्नत में न वेंदो। कदर कर अल्लाह जा बाना, शुक्र कर त तुंहिंजा माउ पीउ तुंहिंजा अखियुनि जे साम्हूं आहे। निमाज़ क़यामत में अल्लाह ताला सब खां पहिरीं ज़लील कंदो त बेनमाज़ी। हाणे तव्हांजो यार मौली त गारियूं पियो ॾे ज़लील, पर क़ुरान मां साबित कंदुसि। यौम युकशफन साक़ियुन युदऊन इला सुजूद फला यस्ततीऊन खाशियतन अबसारुहुम तराकुम ज़िल्लह वक़द कानू युदऊन इला सुजूद वहुम सालिमून। 29 सिपारो सूरत कलम आहे। फरमाए जेॾींहुं पिनीअ खे खोलियो वेंदो तमाम इंसाननि खे सजला सॼो वेंदो। मरी वियो आहे बेनमाज़ी, उॾी बि सजदो अथव, छा यादि कंदव? पुकारिया वेंदा, सॼा वेंदा, अचो अल्लाह खे सजो कयो। फला यस्ततीऊन, रब चए तो ताकत रखी कोन सघंदा। मुझे पैगंबर साहब ने फरमायो, जैन सही बुखारी जी रिवायत आहे, जैन निमाज़ुनि में सुस्ती कई, काहिली कई, कॾहिं पढ़ी कॾहिं कान पढ़ी, कंहिंमहिल कीअं। फरमाई क़यामत ॾींहुं अल्लाह ताला उनजी जेल खे तख़्ते वांगुरु सख़्तु करे छॾींदो, उहो सजदो करे न सघंदो। फला यस्ततीऊन, जी ताकत रखी कोन सघंदा। हमरा हाणे केॾां वञा? दुनिया में त मौली साहब चवंदो हयाल सलाह हयाल फलाह, पाण जे दिन में चवंदो हा यार इहो वीचारो मुलड़ू इन खे मिड़ी पिनी 2 रुपया चंदो करे ॾींदा आहियूं। जे मौली साहब बयानु कयो त 1.5 लख में पूरी करण पर मौली अल्लाह ताला ख़ुशि रखे न 10,000 में बि कम खे हलाईंदो पिया। छो जो तव्हां 10,000 खां मथे वेंदे ढकलजी पवंदे। हलड़े मौली साहब खे 10,000 ॾिनो, 10,000। अल्लाह जो रसूल फरमाए त क़यामत जे ॾींहुं मुअज़्ज़िन आज़ान वारो सभ खां वधीक माना डिघो कंध हूंदो, गिची हूंदी, परे खां पधरो हूंदो। ही उहो माण्हू आहे जेको अल्लाह जे लाइ माण्हू खे सॾींदो हयाल सलाह हयाल फलाह, ओ अच कामयाबी ॾे, अच निमाज़ ॾे। पोइ वरी पाण कंहिंमहिल होटल में हलिया वियासीं, कॾहिं ओताक में हलिया वियासीं, कॾहिं घर ॾे निकिरी वियासीं, कॾहिं दुकान में हलिया वियासीं, कॾहिं बनी में हलिया वियासीं। मक़सद आहे त निमाज़ पढ़ीसूं न पढ़ीसूं केरु पाण खे पुछण वारो कोन हो, पर उन जो मामिलो कोन हलंदई, मथां फुल हुजई। यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अइनल मफ़र कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र युनब्बउल इंसानु यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र। जे उन ॾींहुं इंसान चाहींदो त भॼी पंहिंजी जान छॾाए थी, ख़बरदार भॼण जी जॻह कान अथई। चवंदो भला किथे लिखी वञा ला वज़र, किथे तोखे पनाह जी जॻह लिकण जी जॻह कान मिलंदी। हिते त जुर्म करे कंहिं वॾे जे हथालियो में हिकिड़े मुल्क मां ॿिए मुल्क, हिकिड़े शहर मां ॿिए शहर में, हिकिड़े जबल मां ॿिए जबल में, हिकिड़ी गार मां ॿी गार में, माना किथे न किथे पंहिंजे सिर लिकाए कानून खां बची में। पर रब चए थो त इंसान चाहींदो भॼां, भॼ न भला वाह कान मिलंदी भॼण जी, भला लिकां केॾे? अलाह चवंदो लिकण जी जॻह बि कान अथई। उन ॾींहुं इंसान खे असीं ॿुधाईंदासूं हिन अॻियां छा मोकिलियो आहे, पोयां दुनिया में छा छॾे आयो आहे। वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसानु अन्ना लहु ज़िक्रा यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती
फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिकु वसाक़हु अहद कि जरे जहन्नम खे आंदो वेंदो उन वक्त इंसान चवंदो त नसीहत हासिल कयां ओ बाना ये नसीहत जी जगह कान थई नसीहत वारी जगह छॾे आए अमल वारी जगह छॾे आए ओ बेअमल हाण तोखे ख़बर पवंदी त अमल करण न करण में केॾो फ़र्क़ु आहे यकूल या लैतनी क़द्दमतु लिहयाती उन ॾींहुं चवंदो काश के हयाती में पंहिंजे लाइ अॻियां मोकिलियां हा काश के निमाज़ूं पढ़ां हा काश के ज़कात ॾियां हा काश के हूंदे सूंदे हज कोन कयां हा रमज़ान जा रोज़ा रखां हा जानवरनि वांगुरु ईअं खुलियाम न खावां हा उते पोइ काश काश कंदो थींदुसि कुझु बि कोन फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद अहिड़ी सज़ा ॾींदो सही अहिड़ो अज़ाब ॾींदो सही अॼु ताईं तोखे कंहिं हिकु भेरो अज़ाब न ॾिनो हूंदो भला यूसिकु वसाक़हु अहद अहिड़ो जकड़ींदो सही अहिड़ो पकड़ींदो सही अहिड़ो क़ैद कंदोसि हिन खां पहिरीं तोखे कंहिं क़ैद कोन कयो हूंदो तूं सम्झो छा आहे पाण खे अच न ख़बर पवंदी सजदो कर ॿी का ॻाल्हि तोखे करणी न आहे जेल वरती पई आहे हमरा सुख लॻो पियो आहे सजदो कीअं करे आर्डर के मञणो आहे ही मौली साहब जी बांग कान्हे जो तो ॿुधी अणॿुधी करे छॾी ही ॻोठ जो मौज़िन कोन्हे ही बकरी जो मौज़िन कोन्हे ही सैदाबाद जो मौज़िन कोन्हे ही कराची जो मौज़िन कोन्हे ही रब जे तरफ़ां आर्डर ईंदो वो फ़रिश्ता जेके आहिनि उन आर्डर खे ओबे कराईंदा हुकुम जा सजदो कर चेल वरतला हमरा जीअं सजदो कंदो ऊंदो पियो हूंदो पूरी कायनात जे साम्हूं अल्लाह हिनखे ज़लील कंदो उहो निमाज़ शख़्स आहे जेको निमाज़नि खां परे हो खाशियतन अबसारुहुम तरहकुम ज़िल्ला वक़द कानू युदऊन सुजूद वहुम सालिमून जी अखिन जी ॾिजंदी हूंदी ज़िल्लत ऐं ख़्वारी हिन जे मथां मुसलत हूंदी ऐं सॼे लाइ जॾहिं दुनिया में सॼा वेंदा अल्लाह चए थो बिल्कुलु सही सलामत हुया कि बीमारी हिते ॾींहुं दवा न उते त हमारा बहितरीन कम पे कयो ये चेल सभु कम पे कयो या ॿी माना सालिमून जी कहिड़ी आहे कि ही बची पंहिंजो पाण खे बचाए वेंदो हो सॼे खां अॼु त मूंखां बचाए ॾेखारे न पंहिंजो पाण खे فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا सूरह मरियम में अल्लाह फरमायो नेकोकारनि खां पोइ चङनि खां पोइ सुठनि माण्हुनि खां पोइ जेके जानशीन पैदा थिया चई नालायक पैदा थिया अज़ाउ सलात निमाज़ुनि खे ज़ाय कयूं ख़वाहिश जी पैरवी कयूं चयन क़रीब इन्हनि खे दर्दनाक अज़ाब में दाख़िल कंदुसि छा कयूं कि माउ पीउ पोड़ा पका जा वॾा जेके चङा नओं नस्ल जी पैदा थियो जानशीन जेके आया नफ़्स जी पैरवी कयूं जीअं मन में आयो अबा निमाज़ पढ़िया बा पढ़णी आहे नाहे पढ़ी न आहे पढ़ी वाह साईं वाह तूं एॾो को नवाब थी वई एॾो को तूं आज़ाद थी वे एॾो को मन जो मौजी थी वे तूं करी पंहिंजे मन जी नतीजो पंहिंजे मन सां तुंहिंजो कोन ईंदो नतीजो उहो ईंदो जहिड़ो किरदार अदा कई बहरहाल मुंहिंजा मोहतरम नमाज दीन जो अहम रुकन आहे इन में सुस्ती काहली तमामु ख़तरनाक अमल अथव जीअं असांजा मर्द निमाज़ में ग़फ़लत कनि था तीअं मुंहिंजूं माइरूं भेनरूं अल्लाह जो बानियूं उन्हनि खे बि निमाज़ में इलाही सुस्ती आहे जीअं पाण वटि उज़र हुननि वॾा उज़रनि पर आउं चवंदो आहियां त शलका घर में ॻोठ में का शादी न थिए उहो महीनो अॻे गीचनि ते शुरू थींदियूं राति जा ॿ थी वेंदा पंहिंजी बि निंड फिटाईंदियूं ॿियनि जूं फिटाईंदियूं इते इन्हनि खे सभु उज़र विसरियो वञनि यकीन कयो सभु बीमारियूं ख़तमु सभु उज़र ख़तमु हाँ हिक ॿिए सां ॾोर मिलाईंदियूं हा दी हू फिलाणो चयो फिलाणो गानो फिलाणो हाणे त गाननि जी ज़रूरत ई कोन्हे छो जो मां ॿुधायोमांव त सेनई मां बंदि थी वियूं फिल्म तुंहिंजे खीसे में आहे पोइ मौली साहब ॾिसे या तूं ॾिसी हाणे अकेले कमरे में रब ॾिसण वारो आहे ॿियो त को ॾिसण वारो पोइ किरदारु तुंहिंजे मथां मुंहिंजा बाबा अल्लाह मूंखे तव्हांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मूंखे तव्हांखे असांजे औलाद खे निमाज़ी बनाए
तौहीद ते मौत दे पैगंबर साहब की सुन्नत का अख्तियार करनी तौफीक अता फरमाए कुरान सुन्नत ते अमल तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।